तू गई इकबाल त कुछ कह नहीं तक पार वञण जान सिरैकी ॿोली जो नामियारो शाइर इक़बाल सोकड़ी बि अलविदा जी अजरक वठे उन राह जो राह ई थी वियो जेका राह माण्हू खे बका जी मंज़िल ॾे खणी वेंदी आहे। दर्द ऐं इनकलाब जे शाइर तौरु पंहिंजी मुनफ़रद सुञाणप ठाहींदड़ इक़बाल सोकड़ी जो जनम 5 अप्रैल 1938 ते डेरा गाज़ी ख़ान जे इलाइक़े सोकड़ में थियो। सोकड़ वासी हुजण जे करे हुन सोकड़ी सॾाइण खे तरजीह ॾिनी। हूअ दर्द जो शाइर हो, हुन खे जुदाई मौत जी महसूस थींदी हुई ऐं हू लिखंदो हो, जड़े ॾींहं त निखड़ गया होसीं मैं त ऊं ॾींहं त मर गया होसां। हुन सिरैकी अदब खे शाइरी जा 9 मजमुआ हंजूंदे हार, ॾुख दी जिन, काले रोह चिटी बर्फ़, वर्क वर्क ज़ख्मी, लीर वलीर पछावां, 8वां आसमान, बेअंत, सांझी सुरत संभाल ऐं ज़मीन जागदीअ ॾीना। इक़बाल सोकड़ी 9 नवंबर 2024 ते दिलि बीहण सबबु पसाह पूरा कया। हूअ तोड़ जो विछड़ी वियो आहे पर पंहिंजी शाइरी वसीले हमेशह ज़िंदा रहंदो।